अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गड़ियाधीन यूसी वारसाबाद बड्डो जी ज़िला काउंसिल मेंबर रियाज़ हुसैन लोलाई ऐं यूसी चेयरमैन काशिफ अली वधियो ॻोठ क़ाइम खान वधियो में यूसी वारसाबाद बड्डो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुस्तहिक़ बरसात मुतासिरनि में राशन तक़सीम कयो। उन मौक़े ते बरसात मुतासिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरदार शकील अहमद वधियो ऐं चेयरमैन काशिफ अली वधियो जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं, जेकी हिन ॾुखिये वक़्त में असां मिसकिननि जी वाहुर करण लाइ पेश आहिनि। ख़बरुनि जी दुनिया।